अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद आहे तव्हां सभु दोस्त ख़ुशि ठीक ठाक हूंदा। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुसि त हिकु नओं ड्रामो अची रहियो आहे। उन ई ड्रामे जो नालो छा आहे ऐं उहो ड्रामो कॾहिं हलायो वेंदो ऐं उन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु कंदा, इहो आउं तव्हांखे हिन वीडियो में पूरी हक़ीक़त सां ॿुधाईंदुसि। पर दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल सिंधी शोबिज़ खे सब्सक्राइब करण न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ खे सब्सक्राइब करे गॾोगॾु बेल आइकन ते लाज़मी प्रेस कंदा त जीअं ईंदड़ वीडियो तव्हांखे नोटिफिकेशन जे ज़रिए मिली सघे। त दोस्तों, अचो त वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों, आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको ड्रामो अची रहियो आहे, हिन ड्रामे जो नालो जेको आउट कयो वियो आहे, इहो पियो ॿुधायो वञे त हिन ड्रामे जो नालो पत्थर दिलि आहे ऐं हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर आहे उहो आहे मीर शाहजहान खोसो। हीउ ड्रामो KTN ते रिलीज़ कयो वेंदो ऐं KTN जो ई प्रोजेक्ट आहे। ऐं अॻिते आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे खे KTN ते तमामु जल्द रिलीज़ कयो वेंदो। हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग जेका आहे उहा तेज़ी सां जारी आहे ऐं हिन ड्रामे में जेके अदाकार कमु करे रहिया आहिनि सेम पत्थर दुनिया वारा अदाकार कमु कंदा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़ुल्फ़कार बुर्दी, जानी जतोई, मजू सतार लाड ऐं इन खां अलावा असद कुरैशी, शमा मंगी, जावेद अबड़ो, अब्बास गुल ओढाणो ऐं बिलावल खोखर, सिंध जो सीनियर अदाकार असद कुरैशी, आज़म मेंगल। दोस्तों, इन खां अलावा ॿिया काफ़ी एक्टर हिन ड्रामे पत्थर दिलि में कमु कंदा। इंशाअल्लाह तमामु जल्द ही ड्रामो रिलीज़ कयो वेंदो KTN ते। दोस्तों, जॾहिं ही ड्रामो हलायो वेंदो त इंशाअल्लाह तव्हां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि ईंदो। वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कंदा।